अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जेका हिन वक्त मुल्क में इलेक्शन वारी सूरत हाल हले पई उन हवाले सां आहे। सिंध के मुख़्तलिफ़ तबक़नि ते जेका मुख़्तलिफ़ क़िस्म जा उम्मीदवार बीठल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं सरगर्म में अमल आहिनि ऐं उन खां अलावा जेका असांजो उत्तर सिंध वारो ही इलाइक़ो आहे उते पार्टियुनि सां गॾोगॾु जेके बिरादरियुनि जा चङा मुड़ुस आहिनि त उहे बि हिन मौजूदा जेको इलेक्शनी माहौल आहे उन में तमामु घणो सरगर्म नज़र अचनि था। उन हवाले सां अॼु असां PS 17 ते उम्मीदवार आहिनि राजा गौस बख्श बिजारानी साहब, उन्हनि वटि मौजूदु आहियूं। उहे असां सां जिन प्रोग्राम में गॾु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदे उहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हिन तक ते जेका इलेक्शन थी रही आहे हिन तक ते अॻ में जेको उम्मीदवार हो उहो कहिड़ी पार्टी सां हो, उहो माण्हुनि जी उमेदनि ते केतिरो पूरो लथो। उन खां अलावा जेको पीपल्स पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MNA मीर हज़ार ख़ान बिजारानी हिन तक तां चूंडियो MNA चूंडियो उहो माण्हुनि जी उमेदनि ते केतिरो पूरो लथो ऐं हिन महिल उहे बि साॻी तरह सां हिन इलेक्शन वारे अमल में शामिल आहिनि। इहो सॼो माहौल कीअं पियो हले, माण्हू केतिरा पुरुमीद आहिनि या माण्हू इलेक्शन में दिलचस्पी रखनि था, वोट करण में दिलचस्पी रखनि था या नथा रखनि, इन सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं राजा गौस बख्श साहब सां। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। गौस बख्श साहब, इहो तव्हां असांखे ॿुधायो त हीउ जेको इलाइक़ो आहे हिन इलाइक़े में जेको हिन महिल इलेक्शन जो माहौल आहे पार्टी जो वोट आहे या बिरादरी जो वोट आहे? वधीक वोट कंहिंजो आहे? घणो वोट त हिते बिरादरी जो आहे, कुझु पार्टी वोट बि आहे। जीअं मां जेका हाणे पार्टी जॉइन कई आहे JUI फज़लुर रहमान ग्रुप, उन चङो ख़ासो वोट बैंक आहे। शहर में कुझु एका दुका पीपल्स पार्टी जो वोट हुजणु खपे, पर मां भाया त जेका पीपल्स पार्टी वारनि जी माज़ी में हिन हुकूमत में कारकर्दगी रही आहे, मूंखे नथो लॻे त वोट बैंक हाणे बक़ाया हुननि जो हिते आहे। अच्छा, बिरादरियुनि जो वोट वधीक। तव्हां हिन खां अॻु में जेका 2008 वारी इलेक्शन हुई उन में बि हिन तक तां उम्मीदवार हुओ? बिल्कुलु हुयुसि मां। कहिड़ी पार्टी जो प्लेटफॉर्म? पीपल्स पार्टी जो प्लेटफॉर्म। तव्हां पीपल्स पार्टी छो छॾी? उन करे त जेको मुंहिंजे साम्हूं उम्मीदवार हो उहो क्यू लीग जो हुयो, साॻियो ई जेको हींअर आहे आबिद सुंदराणी। मां इलेक्शन हुन खां खटे चुको हुउसि, शाम ताईं हुन खां मुंहिंजा वोट 2-2 मथे आहे। राति जे अंधेरे में नतीजा तब्दील कया, सुबुह जो 4 बजे अची पोलिंग स्टेशन जो रिज़ल्ट ॿुधायो। बहरहाल हू डिक्लेयर थी वियो MPA। उन खां पोइ जॾहिं हुकूमत जी फॉर्म थी त मुंहिंजी हुकूमत पीपल्स पार्टी हुकूमत हुन मुंहिंजे मुखालिफ़ उम्मीदवार खे गोद में विहारे छॾियो, हुनखे हर सपोर्ट ॾिनो ऐं मूंखे हुननि इग्नोर करे छॾियो कंहिं बि फॉर्म ते, कंहिं बि इन ते। ऐं मां पंहिंजी पार्टी जी कारकर्दगी जेका हिते हली हिन गुज़िरियल 5 सालनि में उन खां बि सख़्तु मायूस थियुसि। हिते बजाए माण्हुनि खे को रिलीफ मिलण जे, को तरक़ियाती कम मिलण जे, रुॻो पैसा विया पिया नुमाइंदनि जे जेब में ऐं वॾे पैमाने ते करप्शन जी। सो इन करे मां पीपल्स पार्टी खे ख़ैराबाद चयो। छो त हिकिड़ो सबबु इहो हो त पोइ इलेक्शन कैंपेन में असां माण्हुनि सां वॾा वाइदा कया, गवर्नर्स मीटिंग्स में, जलसनि में, जो बाबा असां तव्हांजे लाइ असांजी हुकूमत ठहे, असां हे कुझु कंदासीं, हे कुझु कंदासीं, तव्हांखे रिलीफ ॾींदासीं, गुड गवर्नर्स ॾींदासीं। पर बदकिस्मती सां उनजो सॼो कमु उबतड़ थी वियो। सो इन करे मां पीपल्स पार्टी खे पीपल्स पार्टी त ठीकु आहे, हिकिड़ो पार्टी तव्हां चओ था तव्हांखे मायूस कयो, तव्हांखे नज़रअंदाज़ करे छॾियो ऐं तव्हांजो जेको मुक़ाबले जो उम्मीदवार हो उनखे प्रेफरेंस ॾिनो। पर इन खां अलावा तव्हां हिते इहा बि ॻाल्हि कयो था त हिन इलाइक़े में बिरादरी जो वोट वधीक आहे। जी हा, उहो बि आहे। तव्हांजे बिरादरी जा माण्हू, तव्हांजा अज़ीज़ फेडरल मिनिस्टर रहिया, तव्हांजा अज़ीज़ ॿिया MPA रहिया, उहो हुकूमत जो हिसो रहिया, त उन्हनि जी मौजूदगी में बि तव्हां एतिरो मायूसी वारी सूरत हाल में रहियो? भाॼा हुननि जो हिकु त हल्को मूंखां अलॻि हो। हीउ जेको आहे PS 17 इहो 209 में आहे, 210 में न आहे। हिते पहिरियों चूंडिजी आयो बिजारानी साहब नसरुल्ला ख़ान 209 ते जेको क्यू लीग जो ऐं थोरे वक़्त खां पोइ वीचारो गुज़ारे वियो। पोइ आयो गुल मोहम्मद ख़ान पीपल्स पार्टी जी तरफ़ां, उन्हनि बि कुझु डिले न कयो, कंहिंखे कुझु न कयो कुझु। सो बिजारानी साहब जेके मुंहिंजा अज़ीज़ माइट हुया उहे उनजा हल्का अलॻि हुया मूंखां। उनजो मूंसां मीर हज़ार ख़ान त 209 ते हुयो न, 209 ते हो, हीउ 210 आहे। ही 210 210। अच्छा, उनजे करे उन्हनि पंहिंजनि हल्कनि में जेको कुझु कयो तव्हां उन्हनि खां पुछी सघो था हिते त कुझु ॻाल्हि उन्हनि हल्कनि में जेको कुझु कयो, पर असां ॻाल्हि हीअ था कयूं त उहे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल्कुलु हुया सां वाॻियल रहिया आहिनि। त हिकिड़ी जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिते बिरादरी बेसिस ते सभु कुझु थिए पियो, त हू तव्हांजी बिरादरी जा माण्हू आहिनि? बिल्कुलु बिरादरी जा, बिरादरी वारे खे बि बिल्कुलु बिरादरी जा माण्हू आहिनि, पर हुननि जूं पैराइटीज़ पंहिंजियूं
इन करे शायदि पोइ थोरो गैप अची वियो। तव्हांखे मुकमिल नज़रअंदाज़ कयो वियो? मां सम्झां थो, मां इहो महसूसु कयो। तव्हां हाणे जेका पार्टी जॉइन कई आहे, तव्हां सम्झो था त हीअ तव्हां सां इंसाफ़ कंदी? कम अज़ कम भाऊ हिकिड़ी दीनी जमायत आहे, मां इहा ई उमेदु सम्झां थो इन जमायत मां इन में करप्शन कोन थींदी। ख़ुदा मूंखे बि उहा सान्या ॾींदो त मां बि करप्शन न कयां ऐं चङो थी हलां, माण्हुनि जी उमेदनि ते पूरो लहां। माण्हुनि जूं काफ़ी उमेदूं वाबस्ता आहिनि मूंसां हिन हल्के जूं। JUI जो पार्टी जो वोट आहे हिते? आहे, मुंहिंजो अंदाज़ो आहे त 7-8 हज़ार वोट आहे हुननि जो। 7-8 हज़ार जेकॾहिं पार्टी जो वोट आहे त पोइ त ऐं कमिटेड वोट आहे। एतिरो वॾी तादाद में वोट, मुल्क जी सभ खां वॾी पार्टी छॾी वेंदी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, उनजो बि एतिरो वोट शायदि हुजे। अॻ में हो, हींअर कोन अथनि। पंहिंजी कारकर्दगी जे बुनियाद ते वोट विञाए चुका आहिनि, वोट बैंक ख़राबु करे वेठा आहिनि पंहिंजो। वोट कास्टिंग केतिरी हूंदी आहे, रेशो छा हूंदो आहे इन लाइ? हा, इहा ॻाल्हि तव्हांजी दुरुस्त आहे। हिते माण्हुनि में उनखे मोटिवेट करिणो पवंदो। हिते टर्न आउट एक्चुअल घटि रहंदो आहे। पोलिंग स्टेशन्स ते माण्हू निकिरण खां ॾाढो कीबाईंदा आहिनि ऐं उन में माण्हुनि जो ॾोह बि कोन्हे। माण्हुनि जूं जेके उमेदूं रहियूं आहिनि हुकूमतनि में, नुमाइंदनि में, उहे उन जे ते पूरा लहंदा कोन आहिनि उहे नुमाइंदा। सो इन करे माण्हू बि बेज़ार आहिनि उन्हनि खां। असां वञूं पोलिंग स्टेशन ते सॼो ॾींहुं ख़्वार थियूं, लाइन में बीहूं, फ़ाइदो असांखे थियणो कोन्हे। बहरहाल हींअर जेको मां ॾिसां थो माहौल, माण्हुनि जो जेके व्यूज़ ॿुधां थो, ॾिसां थो, माण्हू ईंदा पोलिंग स्टेशन ते ईंदा ऐं उहो असांजो बि फ़र्ज़ु आहे जेके असां उमेदवार आहियूं त असां उनखे मोटिवेट कयूं पंहिंजे जलसनि में, कॉर्नर मीटिंग्स में। छो त तब्दीली वोट सां ईंदी न साईं। घर वेठे या एहतिजाज करण सां त कोन ईंदी तब्दीली। जॾहिं माण्हू पोलिंग स्टेशन ते ईंदा, वोट कंदा, तॾहिं हिकिड़ी तब्दीली जी उमेदु आहे ऐं मां सम्झां थो हिन दफ़े कुझु टर्न ओवर बहितरु थींदो। तव्हां सम्झो था त माण्हू तव्हांखे वोट कंदा? बिल्कुलु कंदा। मूंखे अॻे दफ़े बि माण्हुनि मूंखे ई वोट कया। मुंहिंजी यानी शख़्सियत खणी, मां त हिकिड़ो अदना माण्हू आहे, पर मुंहिंजो माज़ी बेदाग़ आहे। मुंहिंजो मुखालिफ़ बि मुंहिंजे लाइ ईअं न चवंदो कोई त मां कॾहिं करप्शन कई आहे कंहिं बि मैटर में, कंहिं बि ॻाल्हि ते। तव्हांखे को पावर मिलियो ई कोन्हे त तव्हां करप्शन कीअं? दुनियादारी बि त आहे न भाऊजान, दुनियादारी में बि त आहे न करप्शन माण्हुनि जी। दुनियादारी में मिसाल तौरु कीअं करप्शन कबी आहे? फ़ैसिलनि में कंहिं मूंखे ॾिसो थोरी घणी चङा मुड़सी बि त आहे न पंहिंजे क़ौम जी। हिते उन फ़ैसिलनि में बि करप्शन थींदी आहे? बाक़ाइदे थींदी आहे, बाक़ाइदे थींदी आहे। कीअं थींदी आहे? थोरो उहो हाणे मां कंहिंजी गिला कयां, मूंखां गिला न कंहिंजी न करायो। बहरहाल अलाह जी महिरबानी आहे, मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजी फैमिली, मां, असांखे अलाह साईं बचायो आहे। माना इलाइक़े में ईअं बि थींदो आहे त फ़ैसिला थींदा आहिनि, उन में बि पैसा वरिता वेंदा आहिनि? एग्ज़ैक्टली थींदो आहे ईअं, रेयर केसिस में थिए थो, मोस्टली थिए थो। अच्छा, हिते अञा इहो ट्रेंड हली पियो त पेट एवज़ो ॾियणु, संग चटी ॾियणु? हाणे कुझु घटियो आहे। हे जेको हिते चीफ जस्टिस साहिबु नोटिस वरितो आहे, इहो इन में घणी कमी आई आहे, तमामु घणी कमी आई आहे। पर आहे सही? थोरो घणो को हुजणु खपे, एतिरो न, आहे सही, घटी कमी आई आहे। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि त तव्हां चओ था त तव्हांजो माज़ी बेदाग़ रहियो आहे, तव्हां कंहिं बि क़िस्म जी का इख़लाक़ी करप्शन न कई आहे, का अमली करप्शन न कई आहे। तव्हां माण्हुनि उनजे करे तव्हां हिकिड़ो पुरुमीद आहियो त माण्हू तव्हांखे वोट कंदा। बिल्कुलु कंदा। जेके तव्हांजा पंहिंजो मदमुख तव्हांजा ख़ानदान जा माण्हू, फ़र्ज़ु कयो मीर हज़ार ख़ान बिजारानी आहे या महबूब अली बिजारानी आहे, इहे हुकूमत जो हिसो बि रहिया, MNA ऐं MP बि रहिया, इन्हनि खे बि माण्हू वोट कंदा? हाणे महबूब अली त मां ॿुधो आहे इलेक्शन कोन थो लड़े। शबीर अली वेठे थो न, ॻाल्हि त साॻी आहे न। हा, हिकिड़ो सोट वेठो आहे, ॿियो साईं ॾिसो न, हिकिड़ो त पीपुल्स पार्टी जी पंहिंजी कारकर्दगी ॾाढी ख़राबु रही आहे, यानी करप्शन जी बाज़ार गरम हुई ऐं सरे आम पैसा पे हलिया हर फील्ड में। मीर हज़ार ख़ान बि करप्शन कई? तव्हां उन खां पुछी सघो था, आवाम खां पुछो। एतिरो घणो डिस्टेंस न आहे न साॻे इलाइक़े। मां उनजे लाइ कोन चवंदुसि, असांजो हूअं फैमिली जे लिहाज़ खां वॾो बि आहे। हिकिड़े मीडिया जे फोरम ते मां वेही उन ते इल्ज़ाम हणां की करप्शन न कई? ख़ुदा बहितर ॼाणे, ख़ुदा बहितर ॼाणे। जेकॾहिं माना जुमला नरम आहिनि, इन जे पुठियां कुझु न, इहो त हाणे तव्हां मूंखे न, तव्हां मालिक खां पुछी सघो था या पब्लिक खां पुछो। व्यू तव्हां हिते इन असांजे इलाइक़े में घुमो था, तव्हांखे माण्हू ई ॿुधाईंदा व्यूज़। भले जेको तव्हांजो मुक़ाबले वारो कैंडिडेट हो हिन तक ते गुज़िरियल इलेक्शन में, उन करप्शन कई? बाक़ाइदा करप्शन। तव्हां असांजो ॾिसो न, ईअं छो भला? पोइ हुनजे लाइ चओ था उन बाक़ाइदा कई, हिन जे लाइ उहो इन करे जो उनजी नज़र थी अचे जो कंदरकोट शहर असांजो ज़िले हेडक्वार्टर आहे। हिननि भला छा रुमाल में वेड़े करप्शन कई ऐं हुननि भला सरेआम रोड ते करप्शन कई? ईअं ई सम्झो त रोड ते कई अथनि। छो? रोड ते न कई? न, मां हुनजी ॻाल्हि थो कयां। तव्हां मीर साहिब ॾे मूंखे वठी न वञो, मूंखे पंहिंजे हल्के में अचणु ॾियो। कंदरकोट ज़िले हेडक्वार्टर आहे असांजो। तव्हां कंदरकोट जो हशर त ॾिसो वञी,
TMA जा जेतिरा पैसा ईंदा इहे सभु ॿाहिरों कढी वेंदा पर उहे सभु उन अवामी नुमाइंदनि जे खीसे में जेब में आहे यानी जेके असांजे हुते आहे इहो सफ़ाई वारो अमलो स्वीपर्स वग़ैरह उनखे पघार कोन थी मिले त उहे किथां कमु कंदा साईं जेकॾहिं तव्हां कंदकोट शहर जी ॻाल्हि कयो था ज़िलई हेडक्वाटर वारो शहरु आहे उते जेकॾहिं डेवलपमेंट साइड ते जेकॾहिं कंहिं ऑफिसर सां ॻाल्हि कजे थी त उहो कंहिं बि कोई बि तरक़ियाती कमु शबीर अली ऐं मीर हज़ार बिजाराणी जी मर्ज़ीअ खां न थियो हितां जी कंहिं बि ऑफिसर जी मुक़ररी डिप्टी कमिश्नर खां वठी पियान ताणी कंहिं बि ऑफिसर या नंढड़े मुलाज़िम जी मुक़ररी मीर हज़ार ख़ान या शबीर अली बिजाराणी जी मर्ज़ी खां सवा न थी जॾहिं मुक़ररी वारी मशीनरी उन्हनि जी हुई त पोइ उहे साफ़ ऐं आबिद अली बिजाराणी आबिद अली सुंदराणी गुनाहगारी छो न ईअं कोन्हे त सभु उन्हनि जी मर्ज़ी ते आहे आबिद सुंदराणी जी मर्ज़ी ते मोस्टली ख़ासि करे TMA ते सॼी उन जे हवाले आहे ॾिसो न शहर जी सफ़ाई जो कमु त TMA जे ज़िमे आहे न उहो कोई इंजीनियर ऐं कंहिं ॿिए जे ज़िमे त कोन्हे उहो त आहे TMA जे पूरे उहो सॼो मुकमिल अमलो हुनजो आहे आबिद सुंदराणी जो आहे हुनजे हवाले आहे उहो ई सभु कुझु मालिक आहे TMA जो सियासो फेर अच्छा हिन इलाइक़े में हे ॾिसो हिकिड़ो असांजो कबीलाई इलाइक़ो आहे हिते असांजो कबीलाई इलाइक़नि में जेके रस्मूं आहिनि या रस्मूं चवजनि या रवाज चवजनि या हिकिड़ियूं मढ़ियल उन्हनि जूं आदतूं चवजनि उहे बि आहिनि उहे बि डिमांड्स आहिनि हीउ इलाइक़ो कहिड़े मसइलनि खे भोॻे पियो ख़ासि तौर ते हिते भाईजान घणो करे माज़ी में क़बाइली झेड़ा रहिया आहिनि क़ौमनि जा झेड़ा उन्हनि जी क़बाइली झेड़नि जी आड़ में क्राइम बि थींदो रहियो आहे मुख़्तलिफ़ क़ौमनि जा हाणे उहे कुझु सेटल थिया आहिनि पर अञा कुझु हिकु आहिनि झेड़ा जीअं भयो जखराणी आहे सावंत सब्ज़ोई आहे उहो पंहिंजी जाइ ते आहे सो अलाह कंदो उहो बि हल थी वेंदा हिन इलाइक़े जा कबीलाई झेड़ा सभ खां वॾो मसालो आहिनि असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे पर हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन साईं तव्हां जीअं ॿुधायो त हिन इलाइक़े में कबीलाई झेड़नि वारो रुझान रहियो आहे भैया जखराणी तकरार आहे सावंत सब्ज़ोई तकरार आहे उहे अञा ताणी हलनि पिया उहे रुकिया न आहिनि हीअ जेके कबीलाई झेड़ा थियनि था तव्हां सम्झो था त इन में बि कुझु सरदारी फैक्टर मुलविस आहे उहे नथा चाहिनि त हीअ झेड़ा ख़तमु थियनि जेकॾहिं सरदार चाहे त झेड़े खे ख़तमु कराए सघे थो या न ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु दुरुस्त आहे शुरूआति थिए थी नंढनि ॻाल्हियुनि खां क़ौमनि में माण्हुनि में थोरो तालीम घटि आहे जाहिलियत वधीक आहे नंढड़ी नंढी ॻाल्हि खे अञा जो मसइलो भराए वञी माण्हू उन क़तलु करनि था हिकिड़ी दूर जो जेकॾहिं माण्हू क़तलु थिए थो त पोइ लामालाप उनजे पलांद में रिवेंज में वरी ॿी दूर अची उनजा माण्हू मारे थी पोइ सिलसिलो हले थो ईअं जेको यानी रुके ई नथो उन में कुझु फैक्टर ईअं बि आहे त उन्हनि जा चङा मुड़ुस बि उनखे उन मां बेनिफिट वठनि था के अहिड़ा चङा माण्हू बि आहिनि अञा दुनिया में तॾहिं दुनिया हले पई जेके कोशिशि कनि पिया त ठाह बि थिए अच्छा माना कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि कुझु आहिनि जेके झेड़नि खे पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर ऑपरेट कनि पिया ऐं कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके चाहिनि था त उहे झेड़ा सेटलमेंट थिए अच्छा हिन इलाइक़े में जेका झेड़ा हलनि था उन सां बदमनी जो बि मसइलो पैदा थिए थो न साईं वेपन अचे थो बेतहाशा तमामु घणो हथियार थो अचे झेड़े जे करे सो उन खे लामाला पोइ वरी माण्हू उन जो आड़ वठी क्राइम करनि था भला जेकॾहिं हिकिड़ो कबीले जो सरदार सीरियस थी करे मुकमिल पंहिंजी सिंसियरिटीअ सां उहा कोशिशि करे त इहे हलंदड़ वॾे तकरारनि खे ख़तमु कराए सघे थो बिल्कुलु कराए सघे थो कुझु सरदार त अहिड़ा आहिनि जेके नाले मात्र सरदार बि आहिनि पर क़ौम हुनजी चए बि न आहे ईअं बि आहे अच्छा पर सरदार वरी बि सरदार आहे कॾहिं न कॾहिं तुंहिंजो चयो वठंदा न पर ॾिसो न हिकिड़ा कबीलाई सरदार तव्हां जीअं चओ था त बिरादरियुनि जा चङा मुड़ुस अहिड़ा बि आहिनि जेके नाले मात्र बसि शौक़ में पग ॿधी वेही रहिया पर हुननि जो को कबीले ते एतिरो असरु नथो हुजे गिरफ़्ट न आहे कंट्रोल न आहे पर उन साॻे इलाइक़े में जेके उन कबीले जा न पर ॿिए कबीले सां वास्तो रखंदड़ हिकिड़ा ताक़तवर सरदार आहिनि फ्यूडल लॉर्ड्स जंहिंखे चयो थो वञे उहे आहिनि उहे जेकॾहिं चाहिनि त उहे उन्हनि तकरारनि खे ख़तमु कराए सघनि था न उहे जेके हा बिल्कुलु कराए सघनि था माना उन्हनि जी सेंसिटिविटी नथी रहे हिते जेके वधीक पावरफुल सरदार आहिनि उहे नथा चाहिनि त ख़ैर थिए या बिरादरी में ठाह थियनि कुझु ईअं बि आहे पावरफुल सरदार नथा चाहिनि त ठाह थिए भला उन में उन जा सियासी मक़सद बि सियासी मक़सदु ज़ाहिर आहे सियासी मक़सदु हूंदा तव्हां वटि कहिड़ो विजन आहे तव्हां छा कंदव सर ॾिसो मां बेसिकली को सरदार कोन आहियां मां ज़रूरु पंहिंजी क़ौम जो चङो मुड़ुसु आहियां बिरादरी जो मां तव्हांखे पहिरियों बर्स कयो त मां तव्हां वटि विजन कहिड़ो आहे तव्हां छा
असल में ॾिसो न विजन ते तव्हां मां सम्झां थो त सॼो फॉल्ट ई गवर्नमेंट जो आहे। जे गवर्नमेंट जी रिट हुजे, कानून जी बालादस्ती हुजे, रूल ऑफ लॉ हुजे त इहे जहिड़ा थियनि ई कोन। माण्हुनि खे ख़ौफ़ न आहे, माण्हू को क़तलु करे थो वञे, उनखे भउ न आहे त मूंखे कुझु थींदो कोन। पर जॾहिं माण्हू खे इहो भउ हुजे त मां क़तलु कंदुसि त ॿधिजी वेंदुमि, मूंखे फांसी ईंदी, सज़ा ईंदी, शायदि क़तलु बि न करे। बेसिकली ख़राबी त गवर्नमेंट मशीनरी खां हले थी न साईं। पोइ ज़िम्मेवारी असांजी सोसाइटी वारनि जी आहे। असल त उनखे रोकण वारी आहे सरकार, जेको पंहिंजो किरदारु अदा करे कोन पई। हाणे ॾिसो तव्हां जेकॾहिं खटे था वञो इलेक्शन फर्ज़ कयो ऐं तव्हां असेंबली जे फ्लोर ते वञी पुॼो था, पर तव्हांजी पार्टी जी हुकूमत नथी ठहे, इन सूरत में तव्हां माण्हुनि खे छा डिलीवर कंदव? सर मां कोशिशि कयां असेंबली फ्लोर ते दाहूं रड़ियूं त कंदासीं, एतिरो त करे सघूं था न। उन सां माना कुझु थी सघे? ज़ाहिर आहे कुझु उमेद आसरो त आहे। भले ॿिया खोड़ पार्टियुनि वारा फ़र्ज़ु कयो जी हाणे गुज़िरियल टर्म में फंक्शनल लीग वारा आख़िरी ॾींहंनि ते दाहूं कंदा रहिया या इन खां अॻु में त हुकूमत में रहिया, जीअं उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि पई कई बिल वारो जेको हुयो, मकानी इदारनि वारो जेको बिल हुयो, उन निज़ाम हुयो, उन बाबति उन पे दाहूं कयूं, उन्हनि सम्झो था त उन्हनि जी दाहुनि जे असर जे करे ई निज़ाम वापसि थियो। उन जो दाहुनि जो असरु बि हुयो ऐं सिंध सॼी सरापा एहतिजाज बि हुई। तव्हां ॾिठो पिए माण्हू रोडनि ते निकिरी आया पे, हर ॻोठ में, हर शहर में, हर बस्ती में इहो एहतिजाज हो। उहो बि ज़रूरु असरु थियो हूंदो गवर्नमेंट ते। ॾिठो हूंदो मचंद बाबा हे त असां जेकॾहिं इहो ख़तमु न कयोसीं त इलेक्शन बि जेका हींअर हले पई इहा बि वेझी ॾिठो हूंदो। असां जेके ख़तमु न कयोसीं त माण्हुनि वटि वञी कोन सघंदासीं असां। हर माण्हू कावड़ेलो हुननि ते, हर सिंध जो माण्हू कावड़ेलो वञी निज़ाम ते। हिन इलाइक़े में मसइलो सिर्फ़ु इहो क़बीलाई जहिड़ा आहिनि मोस्टली इहो आहे। बाक़ी बि हिते बैकवर्ड एरिया आहे, का तरक़ी कोन्हे। तव्हां अचो था, तव्हां आया हो शहरनि खां त कंदकोट शहर ज़िले हेडक्वाटर आहे, त उते तव्हां रस्ता ॾिसो, वञी न सघंदव कंहिं गाॾी ते। हर रोड ते पाणी बीठो आहे, हर रस्ते ते पाणी बीठो आहे, हर मेन रोड ते, मेन रिसालदार रोड आहे, मेन रोड आहे, स्टेशन रोड आहे, पाणी बीठो आहे उते। मां त सम्झां थो ॿेड़ियूं हलणु खपनि उते। इहा हालत आहे कंदकोट शहर जी। राजा साहिबु ॾिसो, हीउ तव्हांजो जेको इलाइक़ो आहे, हीउ इलाइक़ो परियां कचो पियो शुरू थिए जी, हिन पासे ॾांहुं, शायदि ओतिरे पासे ॾांहुं कचो पियो शुरू थिए ऐं ॾखिणे पासे ॾांहुं ॾांहुं कचो पियो शुरू थिए ऐं हेॾे जेकॾहिं ओभर वारे पासे ॾे वेंदासीं त परियां पंजाब बिल्कुलु वेझो थो पए तव्हांखे। हीउ सॼो जेको असांजो इलाइक़ो आहे, भरियलु इहो उत्तर सिंध जो सॼो इलाइक़ो तक़रीबन एग्रो बेस्ड इलाइक़ो आहे। हिते रोज़गार जा ज़रिया उन खां अलावा ॿिया कोन्हनि। तव्हां सम्झो था त हिते इंडस्ट्री लॻणु खपे, बिल्कुलु लॻणु खपे। हिते के अहिड़ो खाम माल आहे जंहिंसां उहा इंडस्ट्री हली सघे। त खाम माल ज़मीनूं ज़रख़ेज़ आहिनि हितां जूं, हिते कमनि थी सघे थो जेकॾहिं शुगर मिल का हुजे त, या जीअं हाणे पाठे जो कारखाना लॻी सघनि था। हिते काफ़ी आहे, चांसिस आहिनि। सारनि जा कारखाना त ख़ैर नंढे पैमाने ते आहिनि, पर असां वटि सारनि जा कारखाना बि वॾे पैमाने ते कोन्हनि। हिते नंढा नंढा यूनिट्स आहिनि हर हिक वटि। इंडस्ट्री लॻणु खपे। केरु लॻाए? गवर्नमेंट लॻाए या कोई पंहिंजो सरमाएदार लॻाए? सरमाएदार तॾहिं ईंदा, सरमायो खणी तॾहिं ईंदा जॾहिं हिते हालात ठीकु थियनि न भाऊ। उहो बि त कमु करणु आहे गवर्नमेंट जो। हालात खे ठीकु करणु, लॉ एंड ऑर्डर ठीकु करणु सरकार जो कमु आहे न। जॾहिं लॉ एंड ऑर्डर तव्हांजो ठीकु न हूंदो, माण्हुनि खे भउ हूंदो, माण्हुनि खे सलामती न मिलंदी, त उहो किथां हिते पैसा अची इन्वेस्ट कंदा? को बेवकूफ़ त कोन्हे। माना तरक़ी अमन सां मशरूत आहे। बिल्कुलु अमान जी सूरत हाल बहितर, बिल्कुलु अमन सां मशरूत आहे। भले तव्हां एग्रो बेस्ड, तव्हां बि ज़मींदार आहियो। बेशक बिल्कुलु। जेका जंहिं ॻाल्हियुनि खे एग्रीकल्चर सां वास्ते रखंदड़ माण्हू भोॻे पियो, ॿ नंबर जी जेके दवाऊं अचनि पियूं, ज़रूरी दवाऊं अचनि पियूं, उन्हनि जी भरमार अचे पई, या हेॾा मथां पंजाब वारे इलाइक़नि खां जेके पंहिंजो ॿिज अचनि पिया ॿ नंबर जूं ज़रूरी दवाऊं अचनि पियूं, इन हवाले सां बि सम्झो था त हितां जो माण्हू भोॻे थो। ज़ाहिर आहे भोॻी थो, कीअं न हूंदो। नंढो आबादकार हुजे, वॾो आबादकार, नंढो हुजे या वॾो हुजे, भोॻनि त सभु था न। ॿिज अॻे में असां वटि सिंध में ॾाढो सुठा इदारा हूंदा हुआ, ख़ासि करे सकरनि जा, टंडे जाम जा, जिथां मुख़्तलिफ़ ॿिज ठही ईंदा हुआ ऐं असां ॿुधंदा हुआसीं। हींअर उहो शायदि सही कमु करनि कोन था। मां सम्झां थो सॼी ॻाल्हि जो ख़राबी जेका थिए थी उहा करप्शन खां थिए थी। हर हंधि थी वई आहे करप्शन, हर जाइ ते करप्शन फैलिजी वई आहे। जीअं हिकिड़ी वबा हूंदी आहे, बीमारी हूंदी आहे, वायरस जंहिंखे चऊं था असां। सो करप्शन जे करे को सिस्टम, को इदारो ठीकु न आहे। इन करे इहे नकली ॿिज बि अचनि था। इन खे रोकण वारो बि कोई कोन्हे। उन में बि रुकावट इहा करप्शन आहे। हर माण्हू खे पंहिंजो हिसो मिले थो, बसि सभु को ख़ुशि आहे। फिर हिकिड़ी तकलीफ़ आवाम खे आहे, पब्लिक खे आहे, जेका सफ़र करे थी हिते। भला जेको चूंडियल नुमाइंदो हुजे थो हिकिड़ो पब्लिक जो, फ़र्ज़ु कयो हिकिड़ो हितां MP चूंडिजी थो वञे या MLA चूंडिजी थो वञे, उन जो बुनियादी कमु कहिड़ो आहे? माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियणु, इलाइक़े में अमन अमान कराइणु,
ऐं डेवलपमेंट्स कराइनि। पहिरें त आहे अमन अमान त पुलिस जो कमु आहे। उनखे पुलिस खे सिधो केरु करे, असेंबली फ्लोर ते या पंहिंजी हुकूमत वटि नुमाइंदो जो ई कमु आहे न, उन निशानदेही ते नुमाइंदो ई कंदो न। असल में इदारा जेके बि आहिनि असां वटि बदकिस्मती सां ख़ासि करे असांजे हिन सिंध में या हिन ख़िते में उन्हनि पंहिंजो कमु छॾे ॾिनो आहे, उहो पंहिंजो कमु नथा करनि। पुलिस त हाणे वधीक बदनाम आहे जो लॉ एंड ऑर्डर सां मसइलो आहे, पर तव्हां हर इदारो ॾिसो, हर इदारो तबाह आहे। उहो नुमाइंदे जो ई फ़र्ज़ु आहे न, तुंहिंजी निशानदेही करे उनखे ठीकु करे। पीपल्स पार्टी जे 5 साल दौर तव्हांजे ख़्याल में करप्शन जो दौर रहियो? इंतिहाई करप्शन ई, असां अहिड़ी करप्शन ज़िंदगी में कोन ॾिठी बाबा। मुशरफ जो दौर बहितर हो? करप्शन उहा बि हुई, उते बि का चङाई कोन हुई, पर हिननि सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया, हिननि सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया। मुशरफ जे दौर में करप्शन हुई, पर पीपल्स पार्टी जे वक़्त में अञा वधीक थी। तमामु घणी। भला मुशरफ जे दौर जी भेट में मियां नवाज़ शरीफ़ जे दौर में करप्शन घटि हुई? अॻु में? हाँ, मुशरफ खां अॻु में उहो दौर कुझु बहितर हो। माना जीअं जीअं पोइ अचे पियो जीअं कमु पोइ थो हले तीअं कमु ख़राबु थिए थो, जेका बदकिस्मती आहे असांजी हिन मुल्क जी। पोइ हुनखे कीअं रोकबो? के चङा माण्हू अचनि, ख़ुदा खां माण्हू तवको रखे त कोई चङी हुकूमत अचे, चङा माण्हू चूंडिजी अचनि जेके कम अज़ कम इन शइ खे रोकनि ऐं करप्शन जो खां कुझु न कुझु को बचाव थिए। तव्हां जंहिं पार्टी में शमूलियत कई आहे, तव्हां हुनजे मंशूर खां वाक़ुफ़ हो? तव्हां हुनजो मंशूर पढ़ियो आहे? मां मंशूर पढ़ियो आहे हुनजो। दीनी जमायत आहे, कम अज़ कम इहे करप्शन वारी ॻाल्हि त उते कोन्हे। ख़ुदा हुनखे सघ ॾींदो असांखे सभिनी खे त असां इन गंद खां बचूं। राजा साहब चवनि था त JUI पार्टी जंहिंमें उन्हनि शमूलियत कई आहे उनजो उन्हनि मंशूर पढ़ियो आहे, ॿियनि पार्टियुनि खां बहितर मंशूर आहे। हिते वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, स्टे विद अस। प्रोग्राम में वरी भलीकार। साईं तव्हां ॿुधायो त JUI जमियत उलमा इस्लाम, उनजो तव्हां मंशूर पढ़ियो आहे, उहो ॿियनि पार्टियुनि जी भेट में उनजो मंशूर अवामी उमंगनि वटां आहे, बहितर आहे, उन में कहिड़ियूं ॻाल्हियूं सुठियूं आहिनि? दीनी जमायत आहे सभ खां पहिरियों। इहा ई ॻाल्हि सुठी आहे त दीनी जमायत? मूंखे त इन ॻाल्हि मुतासिर कयो त दीनी जमायत दुनियादारी घणी कईसीं, हाणे का इहो कमु बि कजे। पर दीनी जमायत हाणे त न, इहा त इलाही वक़्तु हा बराबरि आहे, मामूद साहब जो वक़्त खां वठी दीनी जमायत आहे। हा, इस्लामी इन दीनी जमायत इन इस्लामी निज़ाम में पहिरियों त अक़िलियतुनि जे हक़ महफ़ूज़ आहिनि सभिनी पार्टियुनि खां वधीक हिननि वटि। त हिन ॾिसो न, इहे इन करे त इन खां मुतासिर थी काफ़ी नॉन मुस्लिम्स हिन पार्टी में आया आहिनि। अक़िलियतुनि जा हक़ कहिड़ी तरह सां महफ़ूज़ आहिनि साईं? जॾहिं हितां हिकिड़ी हिंदू न्याणी प्यार जो परणो, प्यार जे परणे जे उन में निकिरी थी वञे घरां, पंहिंजे पीउ माउ जी इज़त खे दाह ते लॻाए करे उन निकिरी वियल न्याणी खे सभ खां वधीक जेको आहे त जेके दीनी जमायतुनि जा जेके अॻवान आहिनि या पीराणी गादियुनि जा जेके अॻवान आहिनि उहे सपोर्ट पिया करनि। तव्हां सम्झो था इहा का तबलीग आहे? ॾिसो न, पीराणी गादियूं त JUI जूं कोन्हनि न, छोकिरी त निकिरे थी पंहिंजी मर्ज़ी सां। अमरोड शरीफ़ पीराणी गादी आहे, उनजो तालुक JUI सां आहे। ॾिसो न, उते त ॿई धुरियूं वञी पहचनि थियूं पंहिंजी ख़ुशीअ सां त असां मुस्लमान थींदासीं, हुनखे को गन पॉइंट ते वठी कोन था अचनि। बिल्कुलु ठीकु, इस्लाम उहे ॿई धुरियूं वञी पहुचनि थियूं, उन्हनि जो घर खां निकिरणु इस्लाम जी तबलीग इहा कोन्हे न। उहो कॾहिं हू कोन था अचनि त तव्हां अचो निकिरी असां ॾे, हू पाण कोन था दावत उनखे मोकिलिनि, हू पाण था अचनि। माना तव्हांखे ॾिसो न, इस्लाम में उहे बि आज़ादी आहे न, तव्हां इस्लाम ख़ुशी सां क़बूल करे सघो था न, उनमें ज़बरदस्ती त कोन्हे। रजा साहब हलो, हीउ हिकिड़ो अलॻि बहस थी वेंदो, पर तव्हां सिर्फ़ु इन जे करे हिन में शामिलु थिया आहियो त हीअ दीनी जमायत आहे, हीअ अवामी उमंगनि ते पूरी लहंदी न लहंदी, तव्हां सवेर ॾिसो न, मां मंशूर पढ़ियो आहे? मां पढ़ियो आहे, थोरो पढ़ियो आहे। मां अर्ज़ु कयां त हिकिड़ो त असां वटि हिते करप्शन जी जेका बाज़ार गरम हुई, इन खां बि माण्हू तंग हुया। हर पार्टी करप्शन करे थी अची, ख़ासि करे हीअ हिन हुकूमत में या अॻिन हुकूमत में। जीअं तव्हां हाणे पुछो त मुशरफ में कीअं ई दौर में करप्शन, क्यू लीग वारनि जी हुकूमत हुई तॾहिं उॾां बि करप्शन हुई, ठीकु ठाक हुई, पर हिननि असां वारे हिन पीपल्स पार्टी वारनि त रिकॉर्ड टोड़े छॾिया न। सो इन ॻाल्हि खां त कम अज़ कम हीअ बहितर आहिनि। तव्हां ॾिसो अकरम दुरानी जी हुकूमत जी अॻ में, उहा हिन जेका हींअर हुई ANP वारनि जी हुकूमत, उन खां वधीक बहितर माण्हू ॿुधाइनि था, उनमें बहितरी घणी बहितरी। मतिलबु सभु ईअं छो थींदो आहे त हिकिड़ो माण्हू जॾहिं हिकिड़ी पार्टी खे अलविदा चई ईंदो आहे त पोइ समूरियूं बुरायूं उन पार्टी में हूंदियूं आहिनि, समूरियूं सुठायूं उन पार्टी में नज़र ईंदियूं जिन में हू नओं शामिलु थींदो आहे? ॾिसो न, बुरायूं नज़र ईंदियूं उन पार्टी छॾणु वक़्तु, बुरायूं हूंदियूं त उन तरह माण्हू पार्टी छॾींदो आहे। जंहिं पार्टी में माण्हू वञी जॉइन थो करे, उन में हमेशह बहितरी जी उमेदु रखी माण्हू ईंदो आहे। केतिरा माण्हू एतिरा उहे बि आहिनि जेके हिकु दफ़ो पार्टी छॾे वरी साॻी उन पार्टी में वेंदा? उहो त हाणे उन्हनि जी हर कंहिं पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। बाक़ी नई पार्टी में वञण सां माण्हू खे उन खां उमेदु आहे वापसि त हूंदियूं न, बहितरी थींदी। मूंखे बि इहा उमेदु आहे त हिन पार्टी में कम अज़ कम बहितरी थींदी, का चङी ॻाल्हि थींदी। जेकॾहिं हिन पार्टी जो बि साॻी सूरत हाल रही, तव्हां
जीअं सवेर ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी वारनि तव्हांखे मायूस कयो, बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि तव्हांजी भेट में तव्हांजे मुख़ालिफ़ उमेदवार खे सपोर्ट कयो ऐं तव्हां हितां जे माण्हुनि खे उहो डिलीवर न करे सघियो जेको तव्हांजी हुकूमत में तव्हां तवको पिया रखो। जी हा जेकॾहिं फ़र्ज़ु कयो हिन पार्टी में बि तव्हां सां सूरत हाल साॻिए रीति तव्हां हीअ बि छॾींदो? इहो त हाणे तव्हां क़बल वक़्तु सुवालु कयो था न। मां सम्झां थो अहिड़ी नौबत न ईंदी, अलाह कंदो अहिड़ी नौबत ई न ईंदी। ईअं ख़ुदा छो न बि ख़ास्ता हिकिड़े न, ईअं कोन्हे थियो आहे। इहो त हाणे तव्हां हिकिड़े अॻकथी कयो था न वेठा, इहे अॻकथियूं त न कबियूं आहिनि न। अॻकथी कोन्हे न, जेकॾहिं ॾिसो न, मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयो त असांजी हिननि सां उमेदूं वाबस्ता आहिनि, सुठियूं उमेदूं आहिनि ऐं चङा माण्हू आहिनि। बहितरी जी इनशाला उमेदु आहे, सो अलाह कंदो बहितरु थींदो। छा थियणु खपे? चङाई थिए हिन मुल्क में, को सुठो हुकूमत अचे, सुठो कानून तव्हांजी ख़्वाहिश आहे, कीअं प्रोग्रामिंग कीअं थियणु खपे, हुकूमतनि खे छा करणु खपे, कहिड़ो तव्हां वटि को तजवीज़ आहे? मां अर्ज़ु कयां, मां तव्हांजी चैनल थ्रू हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियां थो त बहितरी जी बुनियादु आहे पहिरियों सभ खां अॻु में त फ्री एंड फेयर इलेक्शन थिए। जेसि ताईं ईअं न थींदो एसि ताईं हिन मुल्क में बहितरी कॾहिं न ईंदी। हीअ इलेक्शन फ्री एंड फेयर थींदे नज़र अचे पई तव्हांखे? ॻाल्हियूं त करनि था। चीफ इलेक्शन कमिशनर साहिबु हिकिड़ो ईमानदार माण्हू आहे ऐं उन जी बैक में सुप्रीम कोर्ट वेठी आहे, ॻाल्हियूं करनि था। असांजी बि उमेदु आहे त बहितरी थींदी ऐं बहितरी बि तॾहिं ईंदी जॾहिं इलेक्शन फेयर फ्री थींदी। जेसि ताईं नुमाइंदा पब्लिक जे अॻो जवाबदार न थींदा एसि ताईं उन्हनि में बि सुधारो कोन ईंदो। तव्हां ॾिठो आहे, असां बि ॾिसूं था वेठा त हिते अक्सर ॿाहिराड़ी में ख़ासि करे ठपा लॻंदा आहिनि, पोलिंग ते पोलिंग क्लोज़ करे बंदि करे उते पंहिंजा वोडा फोर्स वठी ईंदा आहिनि वॾेरा जेके हथियारनि सां ईंदा आहिनि ऐं उते हूंदा आहिनि 2 ॼणा 1 या 2 ॼणा पुलिस वारा, उहे बि लठियुनि सां। उहे पुलिस वारा छा कंदा उन्हनि खे, ऐं उते उहे सॼी पोलिंग ब्लॉक करे कंदा आहिनि स्टैंपिंग। असां वटि बि इहा ई रवायत रही आहे माज़ी में, ख़ासि करे असांजो जेको दरिया जो बेल्ट आहे, कचे जो इलाइक़ो, जिते पॉपुलेशन त तव्हां वञी ॾिसो त नाले मातर बि कोन्हे ऐं वोट ॾहूण वेहूण ते आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, असां वटि देह आहे गौसपुर, उनजी पॉपुलेशन आहे 56, माना छांव जा, उन में वोट दाख़िल थियल आहिनि 1000 खां मथे। अच्छा, हा, ऐं मां प्रूफ असां ॾिना आहिनि, इलेक्शन कमीशन खे मोकिलिया आहिनि, बाक़ाइदे लिखत में मोकिलिया। अहिड़ियूं खोड़दियूं आहिनि। पोइ उन ते को अमल दरामद? उहो जवाबु इहो था ॾियनि त हाणे इहो छाकाणि त लेट थी वई आहे, देरि थी वई आहे। बाबा देरि कीअं थी वई आहे, अञा इलेक्शन में महीनो पियो आहे, तव्हांजे हथ में आहे, तव्हांखे प्रूफ ॾिना आहिनि असां। ऐं 56 जेका पॉपुलेशन आहे उहा बि जेको सरकार जो गज़ट बुक हूंदो आहे आदमशुमारी वारो, उन मां ई कढी ॾिनी आहे, असां उनजो हवालो ॾिनो आहे। अच्छा, हिकु त फ्री एंड फेयर इलेक्शन, ऐं ॿियो कहिड़ा अमल हुजनि जंहिंसां बहितर फेयर फ्री सां सॼो सिस्टम ठीकु थी वेंदो न। जेसि ताईं ॾिसो न अदा, त जेसि ताईं करप्शन ख़तमु न थींदी त बहितरी न ईंदी। हर बुराई जी जड़ करप्शन आहे। स्टैंपिंग इहो छा आहे, करप्शन आहे न। हिकिड़ी ॻाल्हि कई वई त मोइन कुरैशी साहब जन निगरान सेटअप में फ्री एंड फेयर इलेक्शन्स थिया, पोइ कहिड़ी बहितरी आई? उहो त नुमाइंदनि जी ख़राबी आहे न, पर पोइ उनजो एहतिसाब जेकॾहिं आवाम खे छॾियो वञे हा त थिए हा। अॼु जेकॾहिं मां चूंडिजी अचां थो, MP थी थो अचां ऐं मां को माण्हुनि खे डिलीवर कुझु नथो कयां, रुॻो पंहिंजा ई जेब भरियां थो, जेकॾहिं इलेक्शन फेयर हूंदी त ॿिए दफ़े पब्लिक मूंखे आउट करे छॾींदी। पर तव्हां सम्झो था त अहिड़े क़िस्म जी का कानून साज़ी थियणु खपे। फ़र्ज़ु कयो हिकिड़ो नुमाइंदो चूंडिजी आयो आहे, MP चूंडिजी आयो आहे, MLA चूंडिजी आयो आहे 5 सालनि ताईं, उहो बहितरु आहे बि उन तक जे माण्हुनि खे उन सां हलणो आहे। जेकॾहिं उहो बहितरु न आहे बि 5 साल हितां जे माण्हुनि खे भोगणो आहे, अहिड़ी का कानून साज़ी जी तव्हां ज़रूरत सम्झो था त जेकॾहिं उहो नुमाइंदो माण्हुनि पंहिंजनि खे बहितर डिलीवर नथो करे, माण्हुनि जे मसइलनि ॾे हुनजी तवजो न आहे, हुनजी तवजो सिर्फ़ु माल मेड़ण ॾे आहे, ऐं हुनजी तवजो सिर्फ़ु पंहिंजा नवाज़ पॉलिसी ते आहे, ऐं हुनजी तवजो सिर्फ़ु इन ॻाल्हि ते आहे त मां पंहिंजा मक़सद ऐं पंहिंजा जेके प्रोग्राम ठाहिया आहिनि, जेका सियासत में मूं इन्वेस्ट कई, उहो समूरो कुझु मूंखे कमाइणो आहे, उन ते आहे त उन जे ख़िलाफ़ु फौरी तौर ते तक जा माण्हू को एहतिसाब करे सघनि। कहिड़े हिसाब सां कंदा? कानून साज़ी खणी थिए त बहितरु आहे। तक जो माण्हू वधि में वधि एहतिजाज कंदा आहिनि। तव्हां ॾिसो त अख़बारनि में ईंदो आहे, माण्हू किथे वेंदा आहिनि त इन हद ताईं जो तवा बि टंगनि था माण्हू उन्हनि जे लाइ। इन खां वधीक ॿियो छा करनि कढ उन्हनि जी। पर पोइ बि टाइम आहे एहतिसाब जो वोट जे ज़रिए। जॾहिं इलेक्शन त थिए थी न, टाइम सां इलेक्शन थिए थी, उहो ई आहे प्रॉपर टाइम हुनजे एहतिसाब जो। जेकॾहिं फ्री इलेक्शन फेयर हूंदी न त पब्लिक ई एहतिसाब कंदी हूंदी न। हाणे माण्हुनि में अवेयरनेस बि आहे, ॼाण बि आहे। उहो पुराणो दौरो था, बाबा फलाणो सरदार आहे, सरदार जो पुटु आहे, जहिड़ो बि आहे उनखे वोट ॾियणो आहे। पर हाणे ईअं कोन्हे, हाणे काफ़ी तब्दीली आहे। हाणे माण्हू सोचनि था त माण्हू कहिड़ो आहे, कीअं आहे, हुनजो किरदारु कहिड़ो आहे, उन छा डिलीवर कयो आहे, कहिड़ी ख़िदमत कई आहे असांजी। हिते असांजा माण्हू जेके सिंध जा माण्हू आहिनि, हिते जेको वोट जी त सवेर तव्हां बि ॻाल्हि कई
त हिते वोट बिरादरी बुनियादनि ते अक्सरियत माण्हुनि जी वोट बिरादरी बुनियादनि ते करे थी। इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे त सिंध में पीरी मीरी ऐं बिरादरी जी चौधारी वोट करे थो। इन खां माण्हुनि खे कीअं कढिजे? तालीम ज़रिए एजुकेशन, माण्हुनि खे एजुकेटेड कयो तव्हां। जॾहिं तालीम घणी थींदी, आम थींदी, त माण्हुनि में अवेयरनेस ऑटोमेटिक अची वेंदी ऐं अचे थी। 2008 जी भेट में हींअर काफ़ी तब्दीली आहे, ख़ासि करे हिन असांजे इलाइक़े में, जेको मां ॾिसां पियो, अव्हां बि ॾिसंदव। तालीम कीअं बहितर कजे? जॾहिं पंहिंजो CJ साहब नोटिस वरितो, स्कूलनि जे लाइ छापा लॻा, स्कूल उहे ई ओताकू आहिनि, त तालीम बहितरी कीअं अचे? CJ साहब बिल्कुलु चङो कमु कयो, पर उनजी परसुएशन नथी थिए न। हिकिड़ो दफ़ो छापो लॻो, वरी उनखे ॿीहर परसुएशन त कजे त बाबा असां आयासीं, ॾिठोसीं, हाणे छा थियो? सुप्रीम कोर्ट त परसुएशन नथी करे सघे। हेठियां करे न, जेके हुकूमती मशीनरी करे न, हुकूमती मशीनरी जी ज़िम्मेवारी आहे न। तालीम जी त बाक़ाइदे वज़ारत आहे न साईं, तालीम जी वज़ारत आहे, सेक्रेटरी आहिनि उन जा, डिस्ट्रिक्ट लेवल ते उनजा ऑफिसर्स आहिनि, उन्हनि जी बि त ज़िम्मेवारी आहे न। उहे बि त ॾिसनि त असांजे ज़िले में छा थो वहे वापरे। इहो छड़ो हर शइ असां हिन महिल बदक़िस्मती सां उछले छॾी आहे सुप्रीम कोर्ट जे कुल्हे ते, त सुप्रीम कोर्ट वञी सभु कुझु करे, ईअं त कोन्हे न। सुप्रीम कोर्ट निशानदही करे थी, पर कमु त इन्हनि खे ई करिणो आहे न, जेके हिते हुकूमती मशीनरी जा ऑफिसर्स आहिनि। सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते अमल कहिड़ो पियो थिए? तव्हां ताज़ो सुप्रीम कोर्ट हिकिड़ो ऑर्डर जारी कयो त जेके क्रिमिनल एक्टिविटीज़ में पुलिस ऑफिसर मुलविस आहिनि, उन्हनि खे पोस्टिंग्स तां हटायो वञे। तव्हांजे कंदकोट शहर में जेके पुलिस ऑफिसर अध खां वधीक SHO लॻा वेठा आहिनि, उन्हनि जे मथां केस दाख़िल आहिनि, उन्हनि खे फॉर्मेलिटी तौरु हितां जे SPs शो त करे छॾियो आहे, उनखे असां पोस्टिंग ते हटायो आहे, पर वेठा त साॻा माण्हू आहिनि। जीअं तव्हां ॻाल्हि कई त बाबा हिकिड़ी तालीम खाते जी हिकिड़ी वज़ारत आहे, बाक़ाइदे उन जो कमु आहे त उन्हनि सभिनी शयुनि खे फ़ाइल करे। वज़ारत त आहे, उन वज़ारत जे सेक्रेटरी जी ग़लति इंफॉर्मेशन जे करे ई CJ नोटिस वरितो ऐं कोर्टुनि जे ज़रिए उन्हनि स्कूलनि ते छापा लॻा। त उहो जेके वज़ारतूं आहिनि उहे त डिलीवर न पियूं करनि न, उनखे कीअं बहितर करे सघिजे? उनखे हुकूमत ई करे सघे थी न, अवामी नुमाइंदा ई करे सघनि था न। जेको उन वक़्त जो वज़ीर आला हुजे, वज़ीर आज़म हुजे, उन जी ज़िम्मेवारी आहे न इहा, त पंहिंजे सूबे पंहिंजे मुल्क खे ठीकु करे। उनजी अवल पहिरीं ज़िम्मेवारी आहे त इदारा ठीकु करे। जे इदारा ठीकु हूंदा त सभु शइ ठीकु थी वेंदी न ऑटोमेटिक। भाऊ हलो ही ठीकु आहे, हुकूमत में वेठल माण्हुनि जी इहा ज़िम्मेवारी आहे। अपोज़िशन जी कहिड़ी ज़िम्मेवारी आहे? अपोज़िशन जी ज़िम्मेवारी आहे उनजी निशानदही करणु, उनखे ॿुधाइणु त तव्हां ग़लति कयो था। अपोज़िशन जी ॿुधे केरु थो? दाहूं रुगो ख़ाली ठलियूं तारा दाहूं कंदा आहिनि, ॿुधण लाइ त तयार ई कोन्हनि उहे न। जॾहिं सुप्रीम कोर्ट जी नथो बदक़िस्मती सां नथी ॻाल्हि ॿुधी वञे, उन ते अमल नथो थिए, असांजे मुल्क जो ट्रेंड ख़राबु आहे न। ऐं अलाह कंदो हिन में बहितरी ईंदी। सियासी ट्रेंड तब्दील थियण जी ज़रूरत आहे। ज़रूरत आहे। नाज़रीन, राजा साहब जो चवणु हुयो त हिन मुल्क में भल जेका अपोज़िशन आहे उनजी कोई कोन थो ॿुधे। इवन सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते को अमल कोन थो थिए। जेसिताणी सियासी ट्रेंड तब्दील न थींदा, तेसिताणी हिन मुल्क जी, हिन ख़िते जी, हिन इलाइक़नि जी, हितां जे माण्हुनि जी तब्दीली या बहितरी मुमकिन न हूंदी। ऐं उन जेका ट्रेंड्स तब्दील करण जे लाइ न सिर्फ़ु चूंडियल नुमाइंदनि खे, पर हुकूमत खां ॿाहिरि वेठल खटियल तोड़ी हारायल नुमाइंदनि खे बि पंहिंजी तौर ते हिकिड़ो ईमानदारीअ वारो किरदारु अदा करिणो पवंदो। जेसिताणी उहो किरदारु ईमानदारीअ वारो नथो थिए, तेसिताणी कुझु बि मुमकिन न हूंदो। ईंदड़ प्रोग्राम ताणी ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।